नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त खोराक खाते फुलाडियो सेंटर जे इंचार्ज ऐं फूड इंस्पेक्टर कासिम दरसाफ़िन खे ॿुधायो आहे त खोराक खाते जे सूबाई वज़ीर हरीराम जे पीए रमेश ऐं रजब ते इल्ज़ाम हुआ त 1000 बारदाने जा कटा हिन शहराज मरी नाले हमरा खे वेकिरो करे ॾिना ऐं पीपल्स पार्टी तालके सिंधड़ी जे सदर ऐं टाउन चेयरमैन हिंगोरनो मीर अली रज़ा टालपुर तालके जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सतार शरखे सरकारी बारदानो ॾियारियो आहे जंहिंजे वेकिरो थियण जो इंकशाफ कयो वियो। हिन चयो आहे त मीरपुर खास जे वापारी अगवण मुश्ताक नारेज ते भी सरकारी बारदाने में खुर्द बुर्द जा इल्जाम लगाईंदे चयो त बारदानो खणी वञण बाद 1 महीनो गुज़री वियो। हिन बारदानो वापस नाहे ॾिनो। हिन चयो त मक़ामी ज़मींदार सिकंदर मरी खिलाफ़ NC कराई है। फुलाडियो में कणक ज़ख़ीरो कंदड़ जमाल समेजो ऐं रवि कुमार जे लाइ AC जी हिदायत जल्द कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।